निज़ाम सिंधी। अॼु असां सखर जेको आहे शहर जे घंटाघर जे क़रीब हिकु दरगाह आहे हज़रत पीर सैयद सफ़ी शेख शी बादशाह जी दरगाह ते मौजूदु आहियूं। ऐं उन खां अलावा सैयद नादर अली शाह जी दरगाह आहे। साईं सफ़ी जी दरगाह जेको आहे शी बादशाह जी दरगाह आहे। कैमरामैन ॾेखारियो तव्हांखे। शी बादशाह जी दरगाह जेको आहे सो सेन बि आहे मक़बरो बि जेको आहे ठहे थो। सखर वारो इहो उनजी मनाज़िर आहे दरगाह आहे। ऐं जेको आहे सो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे थो इहे अलम पागेरो लॻो पियो आहे। उन खां अलावा तव्हांखे दरगाह जो बैक साइड तव्हांखे ॾेखारींदासीं जेको आहे सो कहिड़ा यानी कि मनाज़िर आहिनि। जेको आहे सखर शहर घंटाघर जे बिल्कुलु क़रीब आहे। सफ़ी शेख शी बादशाह जी दरगाह आहे जेका असां मौजूदु आहियूं हुन ते। अगरि तव्हांखे वीडियो सही लॻे त असांखे कमेंट में ॿुधाइयो ऐं शेयर कयो, सब्सक्राइब कयो, लाइक बि कयो। बाबा जी जेको आहे दरगाह आहे इहे जेको आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं असांजो जेको आहे तव्हांखे वीडियो सही लॻे त लाइक कयो ऐं कमेंट में ॿुधाइजो। असां बि सुबुह मौजूदु आहियूं साईं बादशाह जी दरगाह ॾेखारी। तव्हां सखर जाइयो दरगाह ते अच्छा इन जे हवाले सां मालूमात कयूं आहे कुझु अच्छा कहिड़ो असां साईं नालो अच्छा जी असां यूट्यूब चैनल आहे सूफ़ी निज़ाम सिंधी जे नाले सां असां मुख़्तलिफ़ दरगाहनि ते वेंदा आहियूं जीअं हुनखे विज़िट कराईंदा आहियूं। जीअं कुझु माण्हू असां हिते दरगाहनि ते नथा पहुची सघनि पोइ हुननि खे वीडियो पैगाम बि ॾींदा आहियूं ऐं दीदार बि कराईंदा आहियूं। इन हवाले सां जेको आहे मालूमात बाक़ाइदा तक़रीबन वरी 12 खत वॾा हूंदा हा बिल्कुलु क़दीमी आहे क़दीमी हे तव्हां पुराणो वेठो आहे न हुते हा उहो सही तव्हांखे हक़ीक़त साईं
उम्मीद थी तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर ज़रूरु ॿुधायो। हाणे असांखे सूफ़ी निज़ाम ज़िंदगी ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।